दादुमा ख़बर वासा शिरकई पिया हीरा कॉलोनी के रवासिन जो बदमनी खिलाफ बारन बचन समेत एहतजाज कर पाके अवां के आगे कई पिया शहरन औरतनी बारस समेत बस स्टॉप फाटक बंद करे बदमनी खिलाफ सख्त एहतजाज कर पाके आगे आगे कई पिया घर में घड़ंदड़ चोर के पकड़े पुलिस हवाले किया वियो आहे। ॿियनि चोरनि जा नाला भी पुलिस के ॾिना विया आहिनि। एहतजाज कंदड़ पुलिस चोरनि खिलाफ का कार्रवाई नाहे कई। शहरी पारां DSP ख़ातिरी कराई त एहतजाज ख़त्म कयो वियो आहे। अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर रवां कंदासीं। दादू खां हीरा कॉलोनी जे रहवासियुनि बदमनी खिलाफ़ 12 बजे एहतजाज कयो आहे। रोड ब्लॉक कयो आहे। पुलिस खां चकरियूं थियूं आहिनि। शहरनि औरतुनि ऐं ॿारनि समेत बस स्टॉप फाटक बंदि करे बदमनी खिलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। अवां की ख़बर ॾियनि पिया दादूमा हीरा कॉलोनी के रवासिन जो बदमनी खिलाफ बारन बचन समेत एहतजाज कर पाके शहरन औरतन ऐं ॿार समेत बस स्टॉप फाटक बंद करे बदमनी खिलाफ एहतजाज कर पाके अवां के आगे कई पिया रोड ब्लॉक आहे। पुलिस सां चकरियूं थियूं। अवां की ख़बर ॾियनि पिया दादूमा हीरा कॉलोनी के रवासिन बदमनी खिलाफ एहतजाज कर पाके शहरन औरतन ऐं ॿार समेत बस स्टॉप फाटक बंद करे बदमनी खिलाफ सख्त एहतजाज कयो। घर में घिड़ंदड़ चोर के पकड़े पुलिस हवाले कयो। ॿियनि चोरनि जा नाला भी पुलिस के ॾिना आहिनि। एहतजाज कंदड़नि पारां चयो वियो। अवां खे ख़बर ॾियनि पिया दादूमा हीरा कॉलोनी के रवासिन बदमनी खिलाफ एहतजाज कर पाके शहरी औरतुनि ऐं ॿारनि समेत बस स्टॉप फाटक बंदि करे बदमनी खिलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। घर में घड़ंदड़ चोर के पकड़े पुलिस हवाले कयो आहे। ॿियनि चोरनि जा नाला भी पुलिस के ॾिना आहिनि। एहतजाज कंदड़ पुलिस चोरनि खिलाफ़ का कार्रवाई नाहे कई। शहरनि पारां चयो वियो आहे। जॾहिं त DSP ख़ातिरी कराई त शहरनि एहतजाज ख़त्म कयो। वधीक तफ़सील वठंदासीं नसीर शेख खां। जी नसीर शेख, वधीक आगाह कजो। जी दादूअ में बदमनी उरूज ते अची वई आहे। शहरनि तरफ़ खां रोज़ रोज़ एहतजाज जी मुज़ाहिरा करे धरणाया पिया वञनि। जॾहिं त गुज़िरियल राति पवोर बिरादरी जे घरनि में चोर दाख़िल थिया राति, जंहिंजी घरधरनि मज़ामत कई, जंहिंमें घरधरी ज़ख़्मी थी पिया। जिन खां पोइ उन्हनि एहतजाजी मुज़ाहिरो करे ऐं बस स्टॉप न्यू बस स्टॉप ते जेको आहे सो उते धरणो हणी ऐं सख़्तु एहतजाज कयो आहे ऐं चोरनि जे गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।